हिकु पढ़ियो लिखियो बुज़ुर्ग हिकु कचहरीअ में वेठो हो जिते कुझु नौजवान बि मौजूदु हुया। बुज़ुर्ग शख़्स हिकु नौजवान सां कचहरी पई कई। बुज़ुर्ग नौजवान खां पुछियो, ॾे हाल अहिवाल, मूंखे ख़बर पई आहे त तव्हांजे ॻोठ में तमामु घणा मसइला आहिनि, ख़ैर त आहे न? नौजवान ॿुधायोसि त साईं, असांजी भेनरुनि जी उमिरि वॾी थींदी पई वञे, पर रिश्ता मिलणु ॾाढा ॾुखिया थी पिया आहिनि। बुज़ुर्ग नौजवान खे चयो, तूं 40 सालनि जो थी वियो आहीं, शादी छो नथो करीं? नौजवान चयो, साईं, पहिरियां भेण जी शादी करायां, पोइ पाण कंदुसि। बुज़ुर्ग चयो, पुट, हर कंहिंसां इहो ई मसइलो आहे। असुल में इहे मसइला तव्हां पाण पैदा कया आहिनि। नौजवान हैरान थींदे चयो, इहो कीअं? बुज़ुर्ग चयो, पहिरियां तूं कंहिंजी भेण सां शादी कर त जीअं उहो वरी कंहिं ॿिए जी भेण सां शादी करे। अहिड़ीअ तरह जॾहिं सभु नौजवान शादियूं वक़्त सिर कंदा त इहो मसइलो कंहिं लाइ बि मसइलो न रहंदो, न त सभु अहिड़ीअ तरह परेशान रहंदो ऐं कंहिंजो बि मसइलो हल न थींदो।